नाज़रीन, PTI अॻवान गुल मोहम्मद रिंद ऐं ॿियनि साथियुनि पारां कश्मीरियुनि सां यकजहती तौड़ हमदर्द हाउस सकरन खां गुल मोहम्मद रिंद, गुलाम मुस्तफ़ा जलालानी, हैदर रिंद, इकबाल रिंद, धनी बख्श मक्सी, अमीर गुल रिंद, साहिब खानूनार जी अॻवानी में हिकु वॾी रैली नवाब शाह प्रेस क्लब पहुती। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त कश्मीर पाकिस्तान जो हिसो आहे ऐं इंडिया कश्मीर सां ज़ुल्म बंदि करे। वधीक तफ़सील ॾिसंदा हिन रिपोर्ट में। SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। कश्मीर हिकिड़ी हक़ीक़त आहे, हिकिड़ी कहाणी आहे। कश्मीर जो मसइलो पाकिस्तान ठहण जे वक़्त खां शुरू आहे ऐं उन वक़्त खां पाकिस्तान कश्मीर सिंधियुनि सां साथ ॾिनो, अॼु ॾींहुं ताईं जारी आहे। हिन वक़्तु कश्मीर ते जेको ज़ुल्म थिए पियो ऐं जंहिं नमूने सां कश्मीरी उन ज़ुल्म खे मोह ॾियनि पिया, शायदि दुनिया जे कंहिं बि नक्शे में, कंहिं बि कुट में अहिड़ियूं हालतूं न हुजनि। इन सिलसिले में अॼु वज़ीर आज़म इमरान खान साहब पूरे क़ौम खे अपील कई त तव्हां रोड ते अची ऐं मुख़्तलिफ़ रैलियुनि में अची कश्मीरियुनि सां पंहिंजो हिकिड़ो मोहबत जो इज़हार कयो। ऐं मूंखे यकीन आहे जंहिं मुल्क जो वज़ीर आज़म इमरान खान हुजे ऐं फ़ौज जो सरबराह बाजवा साहब हुजे त कश्मीर ज़रूर आज़ाद थींदो। और मैं असांजे इस रीजन को मुबारकबाद दूंगा, खास कर डिस्ट्रिक्ट नवाबशाह के कि उन्होंने आज कश्मीरियों के साथ एक अपनी मोहब्बत का इजहार किया। मैंने सिंधी भी कहा, मैं अभी उर्दू में भी कह रहा हूँ कि जिस कौम का वज़ीर आज़म इमरान खान हो और सिपह सालार फौज का झंडा जनरल बाजवा के हाथ में हो तो कश्मीर को आज़ादी से कोई नहीं रोक सकता। और हम यकीन दिलाते हैं अपनी क़यादत को, हम यकीन दिलाते हैं अपनी पाकिस्तान आर्मी को कि पाकिस्तान का एक एक बच्चा, चाहे वो सिंध हो, बलूचिस्तान हो, KPG हो, पंजाब हो, गिलीत बल्तिस्तान हो, कश्मीर के लिए जान देने के लिए तैयार है। मैं आखिर अपने साईं रिंद साहब